शेराल तू? हाँ शाहबाज, मां चुराण जी कोशिश न कजाए। हथियार मुखे दे। वठन हथियार सो ना। शेराल सुठो नथो करी। वड़ो शामिर खान कमीनो इंसान आहे। पेरियों ठा जूं गालियूं करे ऐं पोयों कुत्ता मोकिले थो। असां शामिर खान जा कुत्ता न आहियूं, असां पुलिस वारा आहियूं। तू कॾहिं खां वरी पुलिस वारो थियो आहे? शेरल, पुलिस तो ड्रेस में हूंदी आहे। कॾहिं खां वठी तव्हां पुलिस वारा थिया हो? शाहबाज, तोखे ख़बर न आहे इते ज़बरदस्ती हले थी, ई करे असां ड्रेस नथा पायूं। अञा तो एतबार नथो थिए त हल थाणे ते तुंहिंजी मरम्मत कयूं था। शाहबाज, तू पाण खे वॾो कचे जो धाड़ेल सम्झंदो आहीं। हल थाणे में त पोइ तोखे धाड़ेल मां साथ था बाहियूं। ॾिसी छा तो शाहबाज, हलण जी कर। शामिर खान, ॾियो तवाल बाबा कीअं भुलिजी पिया अॼु? तव्हां में हिकिड़ो कमु हुयो जाबिर खान, तॾहिं जे करे तव्हां वटि लड़ी आया आहियूं। शामिर खान, पोइ तव्हां हुकुम कयो बाबा, कहिड़ो कमु आहे? शाहबाज मूं वटि दाई थी आयो त जाबिर खान मूंखे ज़मीन जा कागज़ नथो ॾे। इन्ही कम जे लाइ तव्हां सां मिलण आया हुआसीं। शामिर खान, तोखे शायदि ख़बर न आहे शाहबाज केॾो किरियल माण्हू आहे। शाहबाज मुंहिंजे भाउ हकीम खान जो कातिल आहे, कातिल। शाहबाज छा थो सम्झे शामिर खान वटि दाई थी ऐं जाबिर खान खां ज़मीन जा कागज़ हासिल कंदुसि? ईअं कॾहिं बि न थींदो। शामिर खान, जाबिर खान, शाहबाज त चए पियो मां हकीम खान खे आज़ाद करे छॾियो। पोइ मूंखे ख़बर कोन्हे तुंहिंजा जा कातिल केरु आहिनि। बबन ख़ैर ताए काॾे भेजो थो वञे? सरदार, मौलाई भॼी वियो। छा मौलाई भॼी वियो? तूं छा पियो करे? सरदार, पेट जो सूर जो बहानो करे भॼी वियो। पोइ तूं हथियार करे कयो आहे? सरदार, मूंखे धक हणी ऐं हथियार खणी वियो। हितां निकितो कहिड़ा टाइम आहे? सरदार, उन्ही खे एतिरो टाइम न थियो आहे। पोइ इहो कमीनो हिते ई हूंदो, घणो परे न बि हूंदो। खणी हथियार कयोसि था रस्ते में पूरो। ठीकु आहे सरदार, मां हाणे ई वञा थो। सुणल ही मुंहिंजो नंढे लाइ जो दोस्त आहे साईं मसरूर अहमद शाह। साईं तव्हांजी नौकरी कीअं हले थी? असांजी अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त हले थी माशाअल्लाह। ॿियो ख़बर मसरूर किथे आहे पोस्टिंग तव्हांजी? साईं असांजी शिकारपुर पोस्टिंग आहे अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह, तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? जी जी सफ़ा। राइट, तव्हांजो कमकार कीअं थो हले साईं? तमामु हालात ख़राब थी विया आहिनि हितां जा। अच्छा, बदमनी ॾाढी थी वई आहे साईं। ॾाढा ॾोहारी वधी विया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, कंट्रोल कयो न साईं तव्हां। जी जी इंशाअल्लाह। ना शामिर खान ना, शायदि तोखे ख़बर न आहे शाहबाज वॾो शातिर माण्हू आहे। शामिर खान, हुन सां मुंहिंजो राब्तो थियो हुयो मोबाइल ते।
शहबाज या डील कही मूंसां मूंखे ज़मीन जा कागज़ ॾे ऐं पंहिंजो हकीम खान आज़ादु कराए वञ। पोइ तूं छा थो सम्झी? शहबाज वटि जॾहिं मां ज़मीन जा कागज़ पहुचाया बि न हुयुमि बाबा, पोइ शहबाज मुंहिंजे भाउ खे कीअं थो आज़ादु करे सघे? शहबाज सरासर कूड़ थो हणे। जे मुंहिंजे भाउ खे आज़ादु करे हा सिधो मूं वटि अचे हाकिम खान। जे शहबाज हकीम खान खे मारे हा त पोइ मूं वटि छो अचे हा? शामिर खान, मां एतिरो बेवकूफ़ न आहियां। मूंखे सॼी ख़बर आहे मुंहिंजो केरु दुश्मन ऐं केरु मुंहिंजो सॼण आहे। जाबिर खान, तव्हांजी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त तव्हां छा था चवणु चाहियो? शामिर खान, इनमें त साफ़ ज़ाहिर आहे तूं ई मूंसां दुश्मनी करीं थो। छा? जाबिर खान, तव्हां चवणु छा था चाहियो? ॻाल्हि साफ़ सिधी कयो। शामिर खान, तव्हां मुंहिंजा माण्हू गिरफ़्तार कराया आहिनि। तव्हां इहो सही न आहे कयो। छा जाबिर खान? मां तव्हांजा माण्हू गिरफ़्तार कराईंदुसि। इहा तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे। न शामिर खान, ये ग़लतफ़हमी न पर इहा हक़ीक़त आहे। तूं मुंहिंजा माण्हू गिरफ़्तार कराया आहिनि। जाबिर खान, जे वक़्त खे मूं गिरफ़्तार करायो आहे त पोइ इन ॻाल्हि जो मूंखे सबूत ॾे। जेकॾहिं तव्हां मूंखां सबूत घुरो था, इन ॻाल्हि जा मूं वटि सबूत आहिनि। त पोइ जाबिर खान, इहे सबूत पेश कर। ठीकु आहे शामिर खान, जेकॾहिं तव्हां सबूत घुरो था न, इहे सबूत बि जल्द पेश थिया वेंदा। त पोइ ठीकु आहे जाबिर खान, तव्हां पंहिंजा सबूत गॾु कयो, पोइ मूं वटि तव्हां हलिया अचिजो। अरे तू केतिरो बैदे सोटा लखा नेठ आए न वारे ते अॼु तुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। तुंहिंजे साम्हूं मौत बीठो आहे पोइ बि खिली थो। अरे सोटल, मूंखे त हिकु न हिकु ॾींहुं मरणो हुयो। मां खिलाए इन ई करे थो, जे मां वारे सौट खे ख़बर पई मुंहिंजे मारण में हथ तव्हांजा आहिनि त तव्हांखे तड़पाए तड़पाए मारी दौड़े। सोटल, तूं टेंशन न वठ, तुंहिंजे सौट खे तुंहिंजे पोयां मोकिले छॾींदुसि। हाणे मरण लाइ तयारु थी।
वॾे खे ॿुधायां सही, वॾे खे ख़बर ई न हूंदी त मोलाई मरी चुको आहे। वॾा किथे आ? छो वक्त ख़ैर त आहे? ख़ैर नाहे, मोलाई मरी चुको आहे। छा हाणे तूं किथे आई वक्त? हा मां घर खणी आयो आहियां, जल्दी पहुचण जी करे। त पोइ ठीकु आहे वक्त, राज़न बि मूंसां गॾु आहे, अचूं था असां। छा थियो आहे हबीब? राज़न मोलाई मरी चुको। छा ना हबीब, इहो चओ त कूड़ आहे। न राज़न इहो ई सच आहे, हल त हलूं। वक्त ही छा थियो? वॾा मोलाई मरी चुको आहे। छा वक्त मोलाई मरी चुको आहे? चओ त इहो कूड़ आहे। ना राज़न, इहो ई सच आहे, मोलाई ना। मरी चुको आहे। मोलाई तू मांखे नथो छॾे सघे। वक्त ॿुधा त मोलाई जा कातिल केर आहिनि? राज़न, मोलाई जो कातिल शिरल आहे। छा वक्त शेरल की कातिल थी सघे थो मोलाई जो? तोखे की ख़बर पई त मोलाई जो कातिल शेरल आहे? वॾा जॾहिं मां रस्ते सां अचां पियो त फेरंग ॿुधी न, त पोइ उते पहुतुसि। शिरल तू मोलाई खे ई धोखो ॾेई मारे छॾियो। बस वक्त बस, मां तुंहिंजी इज़त कंदो आहियां। इन जो मक़सदु न आहे त मोलाई जो खून मूं कयो आहे। जॾहिं चोर चोरी कंदो आहे न, पंहिंजी चोरी कॾहिं बि नाहे मञींदो। मूं ते इल्ज़ाम हणण जी कोशिश न कर। इहो इल्ज़ाम नाहे, शिरल तूं ई मोलाई जो कातिल आहीं, तूं। वक्त मूं तुंहिंजी ज़िंदगी बचाए वॾी ग़लती कई आहे। तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे शिरल, इन्ही करे ई मां माठ में आहियां, न त तोखे इते ई पूरो कयां हा, इते ई। बस वक्त बस, मूंखे ख़बर आहे तूं केतिरो ठौको आहे। मां केतिरो ठौको आहियां इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो। हींअर मुंहिंजे नज़रनि मां टरी वञ। वक्त हींअर त मां वञा थो, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, हे जेको खून थियो आहे न, इहो मूं नाहे कयो। आखे कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो, जेकॾहिं डोड़ाए डोड़ाए उनखे न मारियो, मुंहिंजो नालो बि राज़न न आहे। जेकॾहिं राज़न इहा ॻाल्हि आहे न, त पोइ असांजो बि तोसां साथ आहे। राज़न शेरल तुंहिंजो न पर असांजो बि दुश्मन आहे। राज़न हाणे उन्ही खे ख़बर पवंदी त दुश्मनी कीअं कबी आहे। शेरल छा थो सम्झे पंहिंजे पाण खे, जंहिंसां कंहिंसां धोखो करे ज़िंदा गुमदुसि? हरगिज़ न।
हाणे ख़बर पवंदी शेरल खे त हबीब ऐं वक़्त जी दुश्मनी उनखे केतिरी महांगी पए थी। शेरल संभाले खण पेर, रखिया थी राज़न सां वेर, हिते बचींदो ई जंगल में कोई ना केर। अहिड़ा कढंदो साईं पेर, असां बि आहियूं सवा शेर। वधीक ॻाल्हियुनि खे छॾियो राज़न, लाश खे दफ़नाइणो आहे। अच त पोइ हलो। सर हिकिड़ो असां ॾुआरी पकिड़े आया आहियूं। त पोइ किथे आयो उहो उनखे वठी अचो हिते। सर वो लाकअप में आहे। शुकुर वञी वठी अचेसि। वे शाबाश वे हेठ। वेट शकूर ही ईअं न मुड़ंदो, ही को वॾो बदमाश आहे, हणेसि कंध वारो कुंदाक। हेठ ॾाढी बदमाशी तो ॾेखारे। अरे या बदमाशी हिते न हलंदई मुंहिंजे साम्हूं। हेठ कर कंध, हेठ कर। डीएसपी फिरोज ओतिरो ज़ुल्म कर जेतिरो बाद में सही सघे। बस कर ले, अञा साहब खे धमकियूं थो ॾे। कयां न हिते जो हिते पूरो। बस शकूर बस, ही नओं खून आहे। शकूर हिन जो खून गरम आहे तमाम, हिन जो इलाज मां पाण कंदुसि। डीएसपी साहब आखिर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जंहिं जे करे तव्हां मूंखे गिरफ़्तार कयो आहे? शाबाश, मां तोखे ॿुधायां थो तुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे। शाबाश, सरी आम तव्हां माण्हू अगवा कयो था, अञा पुछी त असांजो ॾोह कहिड़ो आहे? सर हिननि मोलाई खे 2 ॾींहं अॻु अगवा कयो हो, जंहिंजो कल खून थियो आहे ऐं हिननि जे माण्हुनि कयो आहे। अरे अञा तूं मुंहिंजे साम्हूं खिले थो? उथायोसि मथे। हिन जो वॾो बंदोबस्तु करणो पवंदो, मुंहिंजे साम्हूं ॾंद पटे थो। डीएसपी साहब जेतिरो ज़ुल्म करणो थी करे वठ, 2 ॾींहंनि मां हितां निकिरी ईंदुसि। अञा साहब मूंखे अरे जोस महिमान हिनखे जोस जोस। मथे करेसि, उथांसि मथे। हिनखे कयो लाकअप, राति हिन जी चङी तरह महिमान नवाज़ी कंदासीं। बदमाश